हे 3000 हिकु भाउ ॾिना हुया, ठीकु आहे, हे हुनजी अमानत, हुनखे दुआ में ज़रूरु यादि रखिजो। ही 2000 रुपया ॿिए भाउ ॾिना हुया, ही थी विया 5000 रुपया, ही 1000 हिकु भाउ मोकिलियो, 6000, ही 1000 ॿिए भाउ मोकिलियो, 7000 रुपया। ही भाउ मुंहिंजा तव्हांजे लाइ दुआ में ज़रूरु यादि रखिजो। इस्माइल इस्माइल अव्हां ऐं मोहम्मद ख़ान जन मूंखे ॿुधायो त मिसकिन हिकिड़ो ग़रीब आहे जंहिंखे घर वारी डिलीवरी पैसनि जी ज़रूरत आहे। जी साईं। पर हू वीडियो बयान न पिया रिकॉर्ड कराइणु चाहिनि। जी साईं। हीअ जेके हाणे पैसा बि भाउ खे मां ॾिना आहिनि त मां हुनखे बिलर कंदोमांसि, फेस ज़ाहिर न कंदोमांसि। 7000 जिन दोस्तनि अमानत मोकिली, हिकु भाउ 3000, ॿिए भाउ 2000 ऐं हिकु 1000 ॿिए 1000 रुपयो। उन्हनि भाइरनि लाइ छा चवणु चाहींदो? असां हुननि जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं जंहिं हुन ग़रीब मिसकिन जी बेवस जी मदद कई। रब साईं उन्हनि खे गंज ॾींदो, सदाई आबाद हूंदा, करे ॾुखियो ॾींहुं नरसंदा। बकौल त जिन जिन बि कई आहे, वॾे में वॾी त महिरबानी तव्हांजी, जो तव्हांखे 3 ॾींहं अॻु में असां अर्ज़ु कयोसीं कि बि चयोसीं त बाबा जे अगरि तोखे घरवारी जी डिलीवरी आहे, तूं मजबूर आहे त कोशिशि कयूं था, पोइ जेको नसीबु थियो पोइ तव्हांखे फ़ोन कई त तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां चओ त साईं असां ॾिसंदासीं अर्ज़ु आहे। ठीकु आहे। ॾिसो न मोहम्मद ख़ान, तव्हां बि सोशल वर्कर आहियो। बेवसी मुंहिंजी लाचारी इहा आहे त जेके अमानत मोकिलियनि था उहा मुंहिंजी अमानत मूंखे शो करणी आहे। सही आहे, बिल्कुलु। न त वरी छा चवंदा आहिनि तव्हांजे आॾो हूंदो आहे, साफ़ हिते केतिरा इल्ज़ाम हणंदा आहिनि त साफ़ हीअं था खाइनि पैसा, हूअं था खाइनि। जेकॾहिं मां वीडियो न भरियां, तव्हां ॿुधायो मूं वटि कोई ऑप्शन आहे त मां वीडियो न माण्हू जो इहो किरी पवंदो न वरी किरंदो। हा न, इन लाइ बहितर हल इहो ई आहे त असां वीडियो रिकॉर्ड था कयूं। पर हा, कोशिशि बि कयूं था त खोड़ जेके वाइट कॉलर आहिनि, जेके नथा अची सघनि या सम्झनि था त असांजी बदनामी थी थिए, उन्हनि जे असां फेस खे बिलर था कयूं, जिन जे करे असां तव्हां भाइरनि खे तकलीफ़ था ॾियूं। तव्हां ॻाल्हायो, इहे जेके दोस्त सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां मदद था कनि ग़रीबनि मिसकिननि लाचारनि जी, उन्हनि लाइ छा चवणु चाहींदो? साईं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी आहे। 3 ॾींहं अॻु में तव्हांखे सदा आयोसीं माण्हू भाऊ इस्माइल, जेको अॼु हुनजी सदा पूरी थी। पोइ हाणे काॾो आया, अलाह साईं उन्हनि खे आबाद कंदो इंशाअल्लाह ताला। अलाह साईं उन्हनि खे आबाद रखंदो। महिरबानी आहे उन्हनि जी, वॾे वॾे महिरबानी तव्हांजी, जेको तव्हां आवाज़ु उथारियो। न न, असांजे कुझु बि कान्हे, असांजो त फ़र्ज़ु आहे। पर मां निहायत शुक्रगुज़ार उन्हनि भाइरनि जो आहियां जेके सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां हिकिड़ी रुगो मुंहिंजी 2 लाइनुनि 2 सिटनि वारी पोस्ट ॾिसनि था। उन खां बाद तव्हां ई ॾिठो हूंदो त अधु कलाक में ई असांखे 5000 अमाउंट थी वियो हुयो। सही ॻाल्हि आहे। उन खां बाद देरि सां हिकिड़े शाह पंहिंजो अहलबैत घराणे सां आहिनि, उन्हनि 1000 मोकिलियो। वरी अॼु जंहिं भाउ कल्ह 2000 मोकिलिया, उन चयो साईं अञा रिमेनिंग आहिनि छा? मां चयो 1000 खुटल आहे, त हुननि 1000 मोकिलियो, जंहिंखां पोइ 7000 अमानत पूरी थी। रब पाक अहिड़नि भाइरनि खे सलामत रखंदो, यकीन कयो असांजी ताक़त इहे आहिनि। साईं तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हांजो कमु, तव्हांजी अमल दरख़ास्त जेका हले थी हिन वक़्तु त असां नथा सम्झूं त शायदि को कंहिंजे दर ते वञी करे उनजी हौसला अफ़ज़ाई करे, वरी उनजी मदद करे, वरी उन ई टाइम ते उनखे उहा अमानत ॾे। बहरहाल त इहा उन्हनि जी महिरबानी आहे जिन हिन ग़रीब मिसकिन जी मदद कई। रब साईं उन्हनि खे बि ख़ुशि रखंदो, आबाद हूंदा, करे ॾुखियो ॾींहुं निरसंदा। उन्हनि लाइ गॾु जे अगरि तव्हां आया हो, तव्हांजी बि महिनत आहे ज़रूरु। जे अगरि न चवंदासीं त शान में घटिताई आहे, तव्हांजी महिनत आहे। तव्हां